ब्रेकिंग न्यूज़ आहे ख़बर अवासा शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठ 264 कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी आहे। ISR जॾहिं त आर्मी चीफ जो चवणु आहे त दहशतगर्दनि खे कंहिं बि जॻह तां फ़ाल थियण ॾींदासीं। फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे समूरी क़ौम जी हिमायत हासिल आहे। फ़ौज दहशतगर्दीअ खे ख़त्म करण लाइ पुरअज़्म आहे। आर्मी चीफ जो वधीक चवणु आहे त फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे समूरी क़ौम जी हिमायत हासिल आहे। अफ़गानिस्तान मां सरगर्म दहशतगर्द इलाइक़ाई ऐं आलमी सलामतीअ लाइ ख़तरो आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सदारत हेठि 264 कोर कमांडर कॉन्फ्रेंस थी आहे। जॾहिं त आर्मी चीफ जो चवणु आहे त दहशतगर्दनि खे कंहिं बि जॻह तां फ़ाल थियण न ॾींदासीं। फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे समूरी क़ौम जी हिमायत हासिल आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त फ़ौज दहशतगर्दीअ खे ख़त्म करण लाइ पुरअज़्म आहे। अहम ख़बर आहे हिकु भेरो ॿीहर अवासा शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठ 264 कोर कमांडर कॉन्फ्रेंस थी आहे। दहशतगर्दनि खे कंहिं बि जॻह तां फ़ाल थियण न ॾींदासीं। फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे समूरी क़ौम जी हिमायत हासिल आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो वधीक चवणु आहे त फ़ौज दहशतगर्दीअ खे ख़त्म करण लाइ पुरअज़्म आहे। अफ़गानिस्तान मां सरगर्म दहशतगर्द इलाइक़ाई ऐं आलमी सलामती लाइ ख़तरो आहिनि।